अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत ऐं प्यार सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का है पल की खबर नहीं। हुस्न फानी की सजावट पर अगर तू जाएगा, आलमे फानी से धोखा खाएगा। मुन्नकिश सांप है डस जाएगा, रहना गाफिल फिर वहाँ पछताएगा। एक दिन मरना है आखिर मौत है, 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है। कब्र रोजाना करती है पुकार, मुझ में कीड़े मकोड़े हैं बेशुमार। कर ले तौबा रब की रहमत है बड़ी। अज 19 मार्च 2021 सूमरा कॉलोनी पन्नो आकिल जे अंदर हजरत मौलाना गुलाम मोहम्मद सूमरो साहब जी दावत ते बिरादर अजीज कारी लुत्फुल्ला साहब जी हुकूमत तमाम दोस्तन जी ज़ियारत जो शरफ नसीब रब सिंह फरमायो। अजीजो, जिंदगी 4 ॾींहं जिंदगी जे अंदर अहिड़ो कम करे वञो जो मरण खां पोइ क़यामत ताईं तहां असांजो सदको जारी हुजे। इंसान जिंदगी में पंहिंजे रब के राज़ी करे थोड़ो वक्त असांखे जिंदगी मिली आहे, हमेशा रहणो नाहे, मंजिल असांजी अॻु नाहे। ऐं कबर भी असांखे रोज़ानो सॾींदी आहे, नालो वठी चवंदी आहे ओ फिलाणा फिलाणे जा पुट मुझे मथो मस्ती गुरूर तकब्बुर करे घुमन मां खफन फाड़े छॾींदियां, खल टोड़े छॾींदियां, जिस्म चकना चूर करे छॾींदियां। मुंहिंजे अंदर अचे त सुहिणा अमल खणी दुनिया में पंहिंजे रब खे राज़ी कयो। पन्ने आकिल जा मुसलमानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो, अज तहां के कुरान बुधण जे लाइ वक्त नाहे, पर जॾहिं कब्र में घिरियो रत जा गोड़ा हारींदो रब के रहम नहीं। ये कुरान अल्लाह के प्यारो थव, पढ़ण वारा भी प्यारा थस तो बुधण वारा भी प्यारा थस। अचो हिन रब जे कुरान सां मोहब्बत कयो, मन हिन यार जे सदके रुठल राज़ी थी जन्नत ॾेई। हाणे त अल्लाह जी मेहरबानी सां लाउड स्पीकरन जे ज़रिए घरन ताईं भी आवाज पहुचे तो। उहो ज़मानो हो जॾहिं लाउड स्पीकर न हुया, आलिम वाइज़ कंदा हा, परे परे खो माण्हू पंध करे कुरान ॿुधण ईंदा हा। अज रात डी घरन में टीवियों डिश एंटीना, उलमा का नफरत, दीन वारन को नफरत, दाढ़ी वारन को नफरत, पटके
पुटके वारन को नफरत। याद रखो मुसलमानों, कुरान मजीद जा वाइज पंध करे अची बुधो कीमती वक्ता मत जिंदगी जी अजो की जिंदगी जो ॾींहुं आखिरी न हुजे, मत जुमे जी नमाज भी नसीब न थे। वाक़ियो थो अचे हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वक्त जो वली कामिल गुजरियो आ। वाइज कंदो हो, तकरीर कंदो हो, हिकड़ी पाड़े मां औरत अची उन बुजुर्ग जो वाइज ॿुधण ईंदी ही। अगे ज़माने जा मर्द त कुरान ॿुधण वेंदा हा, पर औरतुनि खे बि शौक़ हूंदो हो। अॼु ख़ुदा रहम करे असांजे मर्दनि मां बि कुरान जी मोहबत हली वई, छो त शैतान मेहनत थो करे कंहिं न कंहिं तरीक़े सां आलमन को नफ़रत ॾियारी वञे, कुरान वारनि को नफ़रत ॾियारी वञे। पर मुसलमानों, कलमे वारो गुनाह हर इंसान को थींदो आ, गलती हर इंसान को थी वेंदी आ। गुनाह थी वञे त परचण जे हो इंतजार में वेठो अथव, हो तो चवे मुंहिंजे दर ते अचण जी देर थो, मुंहिंजे राज़ी थियण जी देर कोन्हे। हसन बसरी वाइज कंदो हो, कुराड़ी औरत वाइज नसीहत ॿुधी, तबलीग ॿुधी घर अची पंहिंजे पुट खे वाइज कंदी। हुन जो पुट को बेदीन हो, ग़लत रस्ते ते हो। पीउ मां इहो चाहींदो आहे त जेकर मुंहिंजी औलाद नेक हुजे, पर जे औलाद जेकॾहिं बुरी सोहबत में अची वई, मां खुदा जो कसम खणी इन महफ़िल में चवां थो, सॼी उमिरि पीउ मां वैल में निंड भी सुकून जी न हूंदी। मां वीचारी अची पुट खे नसीहत करे, वाइज़ करे, अॼु मुंहिंजे मुर्शिद हीअं चयो, अॼु मुंहिंजे साईं हीअं चयो। छोकरे के वाइज करे, पर छोकरे के पिते ते भी का शे असर न करे। पर बुधी छड़ियो पन्ने आखिर जा मुसलमानों, बान्हे में को एड़ो अमल होंदो थो जे अमल जे सदके रब पिछाड़ी में तौबा नहीं पाण दे घुराईंदो थव। पिछाड़ी में तौबा जो मौको दींदो आ, पर एड़ा अमल असां में हुजन, सजी जिंदगी नेकियों क्यों पिछाड़ी में तौबा ही न मिले, पो केड़ी कम जी जिंदगी। मुझा दोस्तों है, मुझा प्यारा भाईरो, पुत्र न समझी न समझो। किताबन में वाक़े अचे तो अल्लाह ताला नौजवान के पिछाड़ी में एड़ी बीमारी ॾिनी जे दुनिया जो लाइलाज मरीज मर्ज में मर्ज चवन था, मूजी मर्ज कैंसर चवंदा आहिनि, जान लेवा मर्दा जसी ते कबर न पुजाए, जान न अचे तो बीमारी लगी, दुनिया के डॉक्टर लाइलाज करे छड़ुस, घर अची पहुतो पंहिंजी मिठड़ी अम्मड़ के सॾ करे चवे थो, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मां मरी वेंदुमि, को न बचंदो मां अम्मा, मां मरी वेंदुमि। इहा अम्मड़ थी चवे, ओ बचड़ा, अल्लाह मुंहिंजी जिंदगी जा ॾींहं बि तोखे ॾी। पने अकिल वारो पीउ मां खां वधीक ख़ैर ख़्वाह दुनिया में कोन थो। हे दुनिया जा दोस्त, हे अजीज, हे करीब, हे बस जसी तई आहे त तोसां आहिन, मरी वञण खां पंजो नो बाबा ठीक आ, होयो असांजो इन सां तालुक, ॿियनि सां कहिड़ो। इहो पीउ मां वीचारी समझाईंदी रही, पुट खे चवे थी, बचड़ा, अल्लाह मुंहिंजी जिंदगी जा ॾींहं बि तोखे ॾींदो। बच्चो रोई चवेस तो, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मां न बचंदुमि, मरी वेंदुमि, छो त एड़ी मूजी बीमारी, मूजी मर्ज में फाथल आहियां। अॼु मेहरबानी कर मुझे मथों, पंहिंजे मुर्शिद हसन बसरी के वठी आ। अल्लाह वारो अचे, नेक बानो अचे, छो त नेक बाना अल्लाह के प्यारा आहिनि। पर ॿुधो मुसलमानों, खुदा जो कसम खणी मां हिन क़ुरान जेको चवां थो, नेक त रब जा बाना आहिनि, पर गुनाहगार भी अल्लाह के प्यारा थो। मानू चवंदा नेकन जो बुधंदो आ, गुनाहगारन जो न बुधंदो आ। अल्लाह तो चवे, गुनाहगार अचे भी मां उन सां परचण लाइ तयार आ। मां तव्हां खे हिकिड़ो अदना मिसाल ॾेई समझाया। हिकिड़ो नंढड़ो छोकिरो 10 सालन जी उम्र में, 15 सालन जी उम्र में अबे अम्मा खां विछड़ी वञे, गुम थी वञे। 50 साल जी उम्र में जॾहिं पंहिंजे अबे सां मिले, अमड़ सां मिले, अबे अम्मा खे केॾी न ख़ुशी थींदी आहे। बाक़ी सभु 5 पुट ॿिया हूंदसि, पर उन्हनि खे छॾे उनखे चिमड़ी पवंदा, चवंदा, ओ बचड़ा, काथे ज़िंदगी जा एतिरा ॾींहं गुज़ारी, पुट बुखियो त न हुए, किथे सुम्हंदे हैं, सभु चिमड़िया वेठा आहिनि। मां खुदा जो कसम खणी महफिल में चवां थो, मुसलमानों, एडो पीउ मां खे बच्चो प्यारो न आहे जेॾो पाने रब खे प्यारो आहे। भुलियल बानो जॾहिं रब जे दर ते अची करे पेशेमान थो थिए, तौबा थो करे, मिड़नी गुनाह जी माफ़ी ॾेई जन्नत जो फ़ैसिलो थो करे।
असा वतंदा से पराया ऐब गोलिंदो फिलाणो हेड़ो जणो हे पान खीर जो धोतल आहे न असा वतंदा से परायूं बुरायूं गोलिंदा पराया ऐब न गोलियो पंहिंजा गोलियो परावन ऐबन गोलण सां इस्लाम थींदव तबाही थींदव पंहिंजा गोलींदो ते इस्लाह थी पवंदो मां दुआ कयां थो अल्लाह असांखे पंहिंजनि ऐबन गोलण जी तौफ़ीक़ अता फरमाए पाण नहन खां वठी मथे जे वारनि ते गर्क लॻो पियो आहे पाण ॾे तकीन फिलाणो हेड़ो छल के बुजुर्ग के मौलवी के कुरान वारे खां ग़लती थी अड़े फिलाणो हे मैं पे चवे गऊं के हलड़ी हल पुछ कारी पाण सॼी कारी लगी पई आहे पंहिंजे ऐबन में न पराया ऐब गोलींदो मिठड़े नबी जा उम्मतियो अचे तो न बुजुर्ग दे अमड़ाई तवज्जो कयो बुजुर्ग अल्लाह जे वली के चे साईं 5 मिनट मुझे घर हलो मुझो बच्चो बिस्तरे ते बीमार पियो हली उन जला दुआ घुरो रब शिफा मन देस अचे तो मुसलमानो कलमे वारो न बुजुर्ग अल्लाह जे वली चो अम्मा मा तुझे पुट जला दुआ त न घंदम पर तुझे घर भी न हलंदम साईं छो जे पाड़े ओड़े मारे मानुन जो ने के पत्वाऊं हिन मानुन जो पिटू थन जो मानुन के ईजायो थई मानुन के तकलीफूं ॾिनियूं थई चोर हो लोफर हो बदमाश हो जानी हो जे पाड़े वारन जो निंड्रू फिटाए छड़ियूं थी नी जे करे मानी जला दुआ त न घुरंदम जे मरी वियो त जनाज़े में भी नहीं दुम अचे तो मुसलमानो कलमे वारो जने अमड़ अची पंजे बचड़े के गाल कई त नौजवान जे अखिन मां गोढ़ा वही आया रोई करे चवे तो ओ रशवारा अल्लाह ओ करीम रब ओ मिठा रब तू पान कुरान में वायदो के अल्लाह तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम तो चवे बाना केडा भी गुनाह क्या थी केडा भी ऐब क्या थी मां अल्लाह तुझे ना उम्मीद न थी मुझे रहमत मो अचण जी देर थी मुझे ठहण जी देरी दुनिया वारा मेहना दींदई ताना दींदई मां कुछ भी न चोंदो माई तौबा करे आए पक्की तौबा करे चण तुझो कम जिंदगी जी मड़नी जी गुनाह जी माफी दई जन्नत ॾियण मां अल्लाह मदीने जे मीर जा उम्मतियो मां विचारी पुट के जो गाल कई तो रोई रब के चे ओ मोजा रब्बा ओ मोजा करीम अल्लाह जो बुजुर्ग भी ना आयो वली भी ना आयो पर तुझी माफी जा दर खुलिया पिया हिन दुनिया छड़े वई पर तू न छड़ी दे वेठो रब के सडींदो रहो रब के पुकारींदो रहो रोईंदे 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 अखिन मां पानी वही पियो बेहोश थियो रब के सच्ची दिल सां सडियो त सही खुदा जो कसम हुन जे बुधण जे इंतजार में आ तुझे सजण जी देर हुन जे राजी थियण में देरी कानी असा हुन चोना वा चंगो थियो भली लोड़े पंजी कई ते करे तो सजा मिली थस वो रब तो चवे करे आयो पो भी मां परचण जे ला कुछ सियाणा थियो खुदा जो खौफ कयो दुनिया के अंदर एड़ो अमल करे वनो जो कब्र में घिरण खो अग में कब्र तवा जो जन्नत जो बाग बणी वनी तड़पंदो रहो वरी जने होश आयो त मण के सड करे थी अम्मा मां मरी विंदुम न बचंदुम ओ मोजी मिठड़ी अम्मा ओ मोजी जीजल अम्मा वसियत तो के आए मेहरबानी करे मोजी वसियत ते अमल को जाए मां थी तवे से पुट केड़ी वसियत तो करे के ओ मोजी मिठड़ी अम्मा पेरी वसियत या जडे मां मरी वना अवल तो मुखे कब्रिस्तान में दफन न कराए जा तो कब्रिस्तान में दफन कंदी मानू कब्रन में के नेक भी सुतल हुंदा के नमाजी भी सुतल हुंदा के अल्लाह जा प्यारा बाना सुतल हुंदा मां नमाजू न पढ़ियो थम गुनाह गुनाह क्या थम वडियो खताऊं कयूं थम वडा ऐब क्या थम जो मुखे तकलीफ कब्र में थी दी चो त नबी से फरमाए बेदीन ना फरमान अल्लाह जो जने कब्र में पुजे तो उनके कब्र में तकलीफ थी थे सख्ती थी थे वो रड़ियों तो करे दाहू तो करे चीखू तो करे उनके रणन जे करे नेकन सालन जी नमाजन जी निंड फिटी वींदी इनी जे करे ओ अम्मा मां जीरन जो निंडू फिटायो हिन इनी जे करे अर्ज कयाई तो त कब्रिस्तान में दफन कजा मत सुतलन जो निंडू न फिटी अल्लाह जो खौफ दिल में आयो जो इंशाअल्लाह बेड़ा ही असा भी पार थी अम्मा
मेहरबानी कजाई घर जे के कुंड में खंडो खोटरे मुखे दफन कजाई ए पाड़े ओड़े जे मानुन के भी दस जाई न जो तो मुजो जनाजो ही न थींदो मुजो हशर छा थींदो बी वसियत अम्मा जड़े मां जिते भी सुतल हो जा दम परवार थी वने मुखे धिको दी जा जो ऊंधे भर वनी जमीन ते किरा मुंह भर किरा मन रब के रहमत थी वने ओ मुजी मिठणी अम्मा ओ मुजी जी जलम्मा 3 नंबर ते मुजो रसो जंग में विजी करे घर जे मैदान ते गिर जाई ए अल्लाह जो ना फरमाना ए रब जो ना फरमाना इनी जे करे सजा दियांस थी मन रब के तरस चे मन मेहरबानी मेहरबान मेहरबान मेहरबानी करे राजी थी मन जन्नत में को जन्नत जो टुकड़ो नहीं छे तड़पंदो तड़पंदो नौजवान जो दम परवार मात मां अखिन मां गोड़ा पिया वह रोए थी ज़ारों ज़ार तो बच्चे जो वसियतूं भी 3 गोरियूं आखिर वसियत हुई पहिरीं वसियत ते अमल कंदे पंहिंजे पुट के धक्को ॾिनई ऊठो थी करे बी वसियत ते अमल कंदे पंहिंजे बच्चे के रसो जंग में विझी अञा छिकण जो इरादो मस कयईं मथों गैबी आवाज आयो अल्लाह दी बानी मुझे बाने के जलील न कर मुझे बाने के ख्वार न कर होयो तो मुझो ना फरमान होयो तो मुझो दुश्मन अज पक्की तौबा करे पक्की दोस्ती रखी माडे चोचे मां दुश्मनन वारी फर्स्ट मो नालो कटराए पंजन यारन वारी लिस्ट में नालो लिखराए छड़ियो सोच वायदो कर तो सांबी गुनाहन का पक्की तौबा क्यों को जिंदगी ते भरवसो ना है मत ओट तो मौत न थी वने यानी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मोटी अचण तवा जो कम तवा जे जिंदगी जी गुनाह दी माफी दई जन्नत ॾियण मां अल्लाह जो अचे तो अञा सुबह जो सिज न भरियो जंहिंजे जनाज़े खां इनकार जंहिंजे लाइ बुजुर्ग अचण खां इनकार कयो अञा सुबह जो सिज न भरियो हाणे त असांजो को माण्हू मरी वञे त मोबाइलनि ते इतला कंदासीं मैसेज जे ज़रिए इतला थींदो व्हाट्सएप जे ज़रिए मैसेंजर जे ज़रिए अलाए छा छा इंतज़ाम आहिनि उन ज़माने में मोबाइलूं न हुयूं इहे शयूं न हुयूं अञा सुबह जो सिज न भरियो हज़ारनि में माण्हू कतारनि में बीठा आहिनि पुछंदा अथव तन कहिड़े टाइम ते नौजवान जो जनाज़ो थींदो कहिड़े टाइम ते जनाज़ो थींदो अचे थो हज़ारनि में माण्हू गॾु थी विया अची वो बुजुर्ग भी अची दरवाजे ते पहुतो अम्मा पुछेस थी केर मुझे दरवाजे ते आयो आ बुजुर्ग जी अखिन मां गोड़ा थवन ओ मुजी मिठड़ी अम्मा ओ मुजी जी जल अम्मा जल्दी कर देर न कर परे थी त मां तुझे पुत्र जो चेहरो भी ॾिसंदम इनके गुस्ल भी मां पंजन हथन सां ॾियारींदुम खफन भी मां पाराईंदोमांस जनाज़ो भी मां पढ़ंदोमांस कब्रिस्तान ते भी वेंदोमांस साईं तव्हां त मुझे पुत्र जी दुआ जे लाइ भी इनकार कयो जनाज़े लाइ भी इनकार कयो कीअं मेहरबानी कई अथव बुजुर्ग रोए थो मुझी मिठड़ी अम्मा निंड में पियो हम ओट तो मुखे गैबी हकल थी आवाज जो हसन बसरी देर न कर जल्दी कर अज मुझो दोस्त माडे अची रहो आ होयो मुझो ना फरमान पर फलानी तुनी मुरीदानी जो पुत्र थी जल्दी कर मूसा पक्की दोस्ती रखी तो अचे एड़ी तौबा कई तमाज गुनाहगारन वारी लिस्ट में नालो कटराए वलियन की लिस्ट में दोस्तन की लिस्ट में नालो लिखरायो तमाज जनाज़ो भी तू पढ़ेस खफन भी तू देस इने जे करे तड़ भी माथो करायास जनाज़ो भी माथो पढ़ायास कुले कांदी भी बणगी छोला जडे उन जो नौजवान जो जनाज़ो थियो किताबन में अचे तो अची बसरा जा मानू गड थिया अची उन जो जनाज़ो दिसी उन शहर जो जनाज़ो दिसी उन नौजवान जो जनाज़ो दिसी 700 गुनाहगार 700 चोर 700 बदमाश जानी लुटेरा लोफर इन जो जनाज़ो दिसी पक्की तौबा करे उहे भी वक्त जा कामिल वलीउल्लाह बन गया कुछ सियाणा थियो खुदा जो खौफ दिलन में पैदा कयो केको नफरतू न कयो मत का एड़ी नेकी हुजे जे नेकी जे सदके रुठल राजी थी जन्नत देई छडेस मुजा प्यारा भा जिंदगी में वो इंसान ही ना है जेको गुनाह न थे गलती इंसान को थींदी आ मासूम हिन त नबी हिन जिन को गुनाह न थींदो आ पर गुनाह जो इरादो भी न थींदो आए असा को गलतियों थी वेंदियूं हिन गुनाह थी वेंदा हिन पर वो इंसान जने गुनाह करे गुनाह करण खां पोइ तौबा करण जी देर थी पर उनके राजी थियण जी देर ही काने चो इंशाअल्लाह पान के अवल त बचाए जी पर इंसान को थी वने थी वेंदो आ
छा तमां पुराणनि बुजुर्गनि जा वाक़िया न पढ़िया आहिनि? नेकनि सालनि जेॾो अल्लाह जे वेझो वींदो एॾो शैतान बि वेझो वींदो। छो त शैतान असांजो सॼण कोन्हे, शैतान दुश्मन आहे जेको असांजे ॾाॾे आदम खां न मुड़ियो, असां खां काॾे मुड़ंदो। शैतान सड़ियल आहे, जेको नेकीअ जो कमु कंदो उन नेक जे अञा वेझो वेंदो, जेको सुठो कमु कंदो उन जे वेझो वेंदो। त कंहिं तरीक़े सां इनखे ख्वार कयां, बदनाम कयां, दुनिया में दीन जो नालो मिटायां। शैतान सजण नथो वञे, दुश्मन जे चए ते न लॻो, बेली अल्लाह जो नालो अथव, अल्लाह जो नालो अथव। पंहिंजे मिठे रब खे परचायो, मोटी अचो हुन जे दर ते, मोटी अचो जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। अच्छी दाढ़ी थी वई आहे, पेर कब्र में पिया आहिनि, जे अञा बि दुनिया जे अंदरि पंहिंजे रब खे न रिझायोसीं त पोइ छा हाल थींदो? परचायो पंहिंजे करीम रब खे। हिकु ॾींहुं मौत अचणो आहे, मां मञा थो तूं असां सकरात वारा माण्हू बि ॾिठा हूंदा। हे अबे जी सकरात, हे चाचे जी सकरात, हे मामे जी सकरात, हे मुर्शिद जी सकरात, हे ॻोठ जे वॾेरे जी सकरात। मथो बीठो आहे, अबे जे अखियुनि मां पाणी थो वहे, लिंगनि मूं साह छॾाइजी वियो, साह जी निड़ घुट ते पहुतो आहे, तके थो बंगलो मुंहिंजे मरण खां पोइ अलाए कंहिंजे हवाले थींदो। हाणे अञा बंगलो ठाराए तुम, अलाए केरु वेहंदो, बनी अलाए कंहिंजे हवाले थींदी, ज़मीनूं अलाए कंहिंजे हवाले थींदी, पुट यतीम बणिजी वेंदा, घरवारी बेवा बणिजी वेंदी। हे पाणी सम्झे थो त क़ुरान तो फरमाए कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मराक वज़न्न अन्नहु फिराक। हे पाणी सम्झदाई जो टाइम हर शइ ते रहिजी वेंदी, पुट यतीम बणिजी वेंदा, घरवारी बेवा बणिजी वेंदी, बच्चा अब्बा अब्बा कंदे रड़जे रड़जे रहिजी वेंदा।